अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाम जदली हमारी सीरिया न्यूज़ खबर शाम पिया शहजादपुर में इरफान अली पाकिस्तान मुताबिक शहजादपुर सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच मीरपुर ख़ासी अदालत व्याज जे इल्ज़ाम हेठ केस दाख़िल करण वारे शहजादपुर जे एडिशनल सेशन कोर्ट जो फैसलो मुतल करे छॾियो। फरियादी दीदार बुगियो मुखालिफ धुरनि खिलाफ़ व्याज जो इल्ज़ाम हणी शहजादपुर जे एडिशनल सेशन अदालत में एफआईआर जो आर्डर हासिल कियो। अहिड़े फैसले के मुखालिफ दिलबर उर्फ हनीफ बमरो पंहिंजे वकील एडवोकेट आगाज़कार हुसैन तरीन मार्फत सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच मीरपुर खास की अदालत में चैलेंज कियो। अदालत में ॿुधणी दौरान वकील एडवोकेट आगाज़कार हुसैन तरीन दलील ॾिना त दरख्वास्त गुज़ार दीदार बुगियो तरफ़ां लॻायल व्याज जो इल्ज़ाम बेबुनियाद आहे। दरख्वास्त गुज़ार दिलबर उर्फ हनीफ बमरो मौक़िफ़ अख्तियार कयो त फरियादी दीदार बुगियो एग्रीमेंट खां बचण लाइ मथस कूड़ो इल्ज़ाम हयो आहे, जॾहिं त साॻे मामले बाबति सिविल केसमेंट सीनियर सिविल कोर्ट जी अदालत में ॿुधणी हेठि आहे। दरख्वास्त गुज़ार वधीक चयो त फरियादी दीदार बुगियो एग्रीमेंट ज़रिए पंहिंजी ज़मीन विकिरो करे ॾिनी पर रजिस्ट्री लाइ टाल मटोल कंदो रहियो, जंहिं सबबि मामिलो सिविल अदालत में हली रहियो आहे। वकील एडवोकेट इफ्तिकार तरीन अदालत खे इता कई त एफआईआर दर्ज करण आर्डर कैंसिल कयो वञे, जीअं त अदालत सगोरी हीअं अदालत जो फैसलो मुतल कंदे धुरनि खे नोटिस जारी 17 फरवरी ते तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो वी न्यूज़ HD।